मौजूद आहियूं ॻोठ खारड़ो चारण जेको साबका तइलीम जो वज़ीर सरदार शाह जे किलोमीटर परे हिकिड़ो ॻोठ आहे खारड़ो चारण। हुन स्कूल में मौजूद आहियूं। हिन स्कूल जो तक़रीबन 20 साल खां पोइ रिपेयरिंग जो कमु आयो। हीउ तमामु स्कूल क्रैक थियल ऐं उन खां पोइ जॾहिं तक़रीबन चवनि था त 3 लाख जी स्कीम आयल 3 लाख जी स्कीम आहे। हीअ स्कूल सॼी जेको आहे सो टोटल क्रैक थी पई आहे ऐं हीउ कमु जेको आहे सो क्रैक थियल मथे कमु कराइण में जॾहिं ठेकेदार जेको आहे मोहम्मद इब्राहिम नाले को कुंभार ॿुधाइनि पिया हू हिते अचण लाइ तयारु कोन्हे। हुन जेको पेटी ठेकेदार रखियल आहे हू बि रब्तो करण लाइ तयारु कोन्हे। जेको आहे मज़दूर हिते कमु करे रहिया आहिनि ऐं स्कूल तमामु क्रैक थी पई आहे। हिते जे इंतिज़ामिया खे साबिक़ु सूबाई वज़ीर जेको आहे तइलीम जो सरदार शाह खे असां अपील था करियूं महिरबानी करे हिन कम खे रोकाए ऐं सही तरीक़े सां करायो वञे जीअं हिन जो जेको आहे सो इहो कमु मज़बूत थी सघे। ऐं हीअ हिन में मज़ा हिते जो जेको हेडमास्टर आहे हुनजो चवणु इहो आहे त हीउ जेको आहे असांखे ख़तरो आहे। जेको कमु कराए रहिया आहिनि हिन में असांखे ॿारनि खे नुक़सानु थींदो ऐं वधीक मौक़ो वठंदा हेडमास्टर महबूब अली खान सां। जी महबूब साईं अस्सलाम वालेकुम। साईं अर्ज़ु इहो आहे त असांजी स्कूल तमामु पुराणी आहे। जीअं त 1942 जी ओपन आहे। तंहिंखां पोइ 1989 इन में ठही हुई। अॼु ॾींहुं ताईं कमु कोन आयो। अॼु जे कमु आयो चओ तरफ़ स्कूल सफ़ा डैमेज आहे हर तरह का। हाणे वरी RCC कनि था हिन में झलो दीवारनि में ठुप आहे कोन ऐं असांजी ॿारनि जी ज़िंदगी दाव ते लॻी पई आहे। महिरबानी करे असांखे स्कूल जो कमु जाइज़ी ऐं सही करे ॾिनो वञे। महिरबानी।